मेहराबपुर में सचल कम्युनिटी डेवलपमेंट एसोसिएशन तरफ़ां किताबनि जी निमाइश जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंध जे नामवर अदीबनि रसूल बख़्श पलीजो, अमर जलील, शेख अयाज़ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ अदीबनि, दानिशवरनि, सियासतदाननि जा किताब रखिया विया। निमाइश में एजुकेशनल किताब पिणु रखिया विया ऐं किताबनि जी निमाइश में नामवर सफ़रनामा लिखंदड़ अदीब इल्ताफ़ शेख, शेख अयाज़ जी शाइरी, साइंस ऐं सोशल स्टडी समेत हर मकतबे फ़िक्र जा किताब रखियल हुआ। निमाइश में हायर सेकेंडरी स्कूल ऐं कॉलेज जे शागिर्दनि ऐं शहरियुनि तरफ़ां विज़िट कई वई। किताबनि जी ख़रीदारी वॾे तइदाद में कई वई। कराची, हैदराबाद ऐं मुल्क जे ॿियनि हिसनि खां आयल मुख़्तलिफ़ बुक्स पब्लिकेशन्स तरफ़ां सिंधिया, मूखी, दानियाल ऐं ॿियनि पब्लिकेशन्स तरफ़ां स्टॉल लॻाया विया। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं मेहराबपुर जे शहरियुनि तरफ़ां किताबनि जी वॾे तइदाद में ख़रीदारी कई वई। अर्जुन उदलाणी, इबरत न्यूज़, मेहराबपुर।